अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मोअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं असांजा जेके नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे लाफ्टर हाउस शो में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। मां आहियां अव्हांजो मेज़बान सोहराब सूमरो ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त लाफ्टर हाउस में खिलण खिलाइण जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं महिमान बि हूंदा आहिनि। अॼु जेको असां वटि महिमान आहे उहो माशाल्लाह कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। अगरि मां उन्हनि जो तारुफ़ कराइण बीहंदुसि त सॼो शो हिते ख़तमु थी वेंदो। सो इन जे करे असां जल्दी जल्दी उन्हनि खे घुराईंदासीं, उन्हनि सां कचहरियूं बि थींदियूं, सिंगर बि आहिनि असां वटि ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, ख़बर बि आहे सभिनी खे त असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि, जंहिंजो मेज़बानीअ जो राज़ जेको लिकियलु आहे उहो टपाल मेज़बान चांहि में आहे। अव्हां वटि बि जॾहिं के महिमान अचनि त पंहिंजी मेज़बानीअ जो फ़र्ज़ु अदा करण जे लाइ टपाल मेज़बान चांहि उन्हनि खे पीआरींदा। असां सां ताउन कयो आहे लियू जा जेके बिस्किट आहिनि नान खताई, तमामु ख़स्ता लज़त आहे उन्हनि जी ऐं ख़ासि करे नंढनि ॿारनि में थोरे वॾनि में ॾाढो हिकिड़ो मशहूरु आहे ऐं टेस्टी बि आहे। नान खताई नालो बि उनजो सवलो आहे, त जॾहिं बि खाओ लियू जा नान खताई बिस्किट खाओ। लाफ्टर हाउस में अॼु जीअं मां तव्हांखे ॿुधायो त तमामु बहितरीनु गेस्ट बि आयल आहिनि, त उन्हनि खे असां घुराईंदासीं। पर उनखां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वज़ीर आज़म जे नोटिस वठण खां पोइ खंडु तव्हांखे ख़बर आहे त 55 रुपए थी वई आहे, अधु किलो। सभु माण्हू चवनि पिया न त वज़ीर आज़म नोटिस छो नथो वठे। नोटिस वरिते पहिरियां 50 रुपए किलो हुई, पोइ 55 रुपए अधु किलो थी वई। असां त वठंदा पिया अधु किलो पाऊं न खंडु साईं। ऐं सभु चवंदा त लोड शेडिंग एतिरी वधी वई आहे सिंध में ऐं सिंध ॾे ख़्यालु ई न आहे वज़ीर आज़म जो। वज़ीर आज़म नोटिस छो नथो वठे। असां वटि 24 कलाकनि में सिर्फ़ु 4 कलाक बिजली थी अचे। मां चयोमांसि जेकॾहिं वज़ीर आज़म नोटिस वरितो न इन 4 कलाकनि खां बि वेंदव। त इन जे करे असां हुनजो तोड़ ॻोल्हियो आहे लोड शेडिंग जो। त असां पंहिंजो लाफ्टर हाउस शो जेको आहे उहो यूट्यूब ते असां अपलोड कंदा आहियूं। धरती टीवी ऑफिशियल जेको यूट्यूब चैनल आहे उन ते अपलोड कंदा आहियूं, त जीअं माण्हू जेका 4 कलाक बिजली अचे थी उन मोबाइल चार्ज करे वठंदा आहियूं, पोइ असांजो शो ॾिसनि। त अॼु असां वटि शो में तमामु ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे, छो जो असां वटि जेको लेजेंड हिते आयल आहे आर्टिस्ट, उनखे एक्टर चई सघूं था, उनखे डायरेक्टर बि चई सघूं था, उहे प्रोड्यूसर बि आहिनि, राइटर बि आहिनि, तमामु सुठा कॉलम निगार बि आहिनि ऐं तमामु सुठा मज़ाइया एक्टर बि रहिया आहिनि पंहिंजे दौर जा। असां जॾहिं अञा ॼावा ई न हुयासीं त हू उन दौर खां कॉमेडी कंदा अचनि पिया ऐं अञा ताईं बि असांजी हिमत अफ़ज़ाई बि कंदा ईंदा आहिनि। तमामु ज़बरदस्त उन्हनि फिल्मूं बि ठाहियूं। त सभ खां पहिरियां मां दावत ॾींदुसि असांजो पाकिस्तान जो लेजेंड साईं यार मोहम्मद शाह। अस्सलामुअलैकुम। महिरबानी साईं। ऐं साईं यार मोहम्मद शाह असां वटि पहुची चुको आहे। ईअं सम्झो त हिकिड़ी अकेडमी असां वटि पहुती आहे जंहिंसां ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं। ऐं उनखां पोइ जंहिं सिंगर खे मां हाणे हिते दावत ॾींदुसि लाफ्टर हाउस में, तमामु नई टही जी बहितरीनु सिंगर, जंहिंजा अक्सर कलाम तव्हां ॿुधा हूंदा, ॾिठा हूंदा। उन्हनि जा सोशल मीडिया ते घणा कलाम आहिनि, जीअं व्हाट्सअप ते मुख़्तलिफ़ उन्हनि जा कलाम आहिनि। त अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे आरफा मल्ला। आरफा मल्ला त असां सिंगर आहे, पर असां वटि हिकिड़ी ॿी सिंगर बि आहे, तमामु बहितरीनु सिंगर, नई टही जी सिंगर उनखे चई सघूं था। ऐं उनजी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जेका राग जी सिख्या आहे उहा अमेरिका खां उन्हनि वरिती आहे ऐं तमामु बहितरीनु उन्हनि जो हिकिड़ो कलाम बि आयो आहे, अॼुकल्ह सोशल मीडिया ते ॾाढो हिट आहे। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे अनीना फिदा। ॿ सिंगर असां वटि आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आरफा मल्ला जीअं त नेशनल सिंगर हिनखे चई सघूं था ऐं अनीना फिदा असांजी इंटरनेशनल सिंगर आहे। अॼु ॿिन्ही में तव्हां में मुक़ाबिलो बि थींदो बाक़ाइदे राग जो। साईं यार मोहम्मद शाह असां सां गॾु आहे, साईं सां त वरी कंहिंजो मुक़ाबिलो ई न आहे। एवरग्रीन असांजो साईं यार मोहम्मद शाह, जेके प्यार में मरहूम गुलाब चांडियो साहिबु यारी शाह बि चवंदो हुयो। असां त नथा चई सघूं साईं यारी शाह, तव्हांखे साईं 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 चवंदा आहियूं। छा पियो थिए अॼुकल्ह साईं, कहिड़ियूं मसरूफ़ियातूं आहिनि? मसरूफ़ियात पंहिंजे शोबिज़ में का बि हूंदी आहे त माण्हुनि जे ॾिसण में अची वेंदी आहे। जनरली जेके बि कम हलनि पिया चैनलनि जा, उन्हनि में पंहिंजी एक्टिविटी घटि आहे। पंहिंजा
ॿ टे चैनल आहिनि वेबसाइट ते उन्हनि ते जी, जी। पंहिंजा प्रोग्राम ठाहियूं था। अल लतीफ़ चवां जो चैनल आहे हिकिड़ो, अल लतीफ़ एजुकेशनल। टीवी चैनल आहे, अल लतीफ़ उर्दू में एंटरटेनमेंट आहे। जी जी जी, फिल्म जेका ठाही आहे हींअर दो बूंद पानी, दो उहा बूंद रिलीज़ पानी, थींदी। बिल्कुलु मां उन ते ई अचां पियो हा। त पहिरियां तव्हां असांजो फिल्म जो ऐलान कयो हुयो अलीगुल तव्हां सोराब गॾु डॉट ठाही, कॉम, तव्हां गॾु पहिरीं ठाही हा, बाग़ जन्नत, बाग़ जन्नत। तहरीम ते हुई। उन खां पोइ असांजी फिल्म जो ऐलान थियो अलीगुल सोराब डॉट कॉम। उहा पोइ दो बूंद पानी में कीअं अची वई? न उहा अलॻि आहे, हू अलॻि, उहा अलॻि आहे। उहा अलॻि आहे, हू अलॻि आहे। अच्छा अच्छा, ईअं त हू बि आहे पंहिंजो रजिस्टर थियल आहे पंहिंजी सिंध न सिंध न ॾिसूं। ॾेसूं, हा, उहा बि उनजी बि तयारी आहे उहा बि पाइपलाइन में आहे। हा। ठाहींदो साईं ज़रूरु, इंशाअल्लाह। माशाल्लाह। अच्छा, असां वटि आरफा मल्लाह बि आहे। त आरफा, तव्हां राग जी बाक़ाइदा जेका सिखिया आहे उहा हितां कंहिंखां जी वरिती? सर, मुंहिंजो उस्तादु आहे उस्ताद नज़ीर हुसैन समो। नज़ीर समो, जी, उन्हनि खां राग सिखिया वरिता। उन्हनि जी अकेडमी बि आहे, जी बिल्कुलु। नवां नवां सिंगर उहे मुतारिफ़ कराईंदो आहे। हा माशाल्लाह, अकेडमी बि आहे। असांजो जेको म्यूज़िक कंपोज़िशन जेको बि हूंदो आहे सभु उते ई थींदो आहे। अच्छा अच्छा, ऐं तव्हांखे इंट्रोड्यूस कीअं करायो चैनल्स ते? सर, मां प्रोग्राम हलंदो हुयो आपा शबीरा चनाजन जो, जी जी जी, उन खां मां उते कॉल कई हुई। इहो लंबो किस्सो आहे, मां उते कॉल कई हुई ऐं उन्हनि खे मुंहिंजो को कलाम वणी वियो हुयो। मां कॉल हिकिड़ो करे सेरो तव्हां कलाम ॿुधायो? जी, वाह वाह, कॉल करे मां कलाम ॿुधायो, सेरो ॿुधायो, हिकिड़ो मारुनि ते हुयो। उतां उन्हनि मूंखे चयो त तव्हां अचो असां वटि प्रोग्राम में अचो। मां आयमि उतां, उतां ई मूंखे शौक़ु थियो त माना शौक़ु त मूंखे शुरू खां हुयो, नंढे इलाइक़ो खां, त माना मां ॻायां, पर बसि माहौल जे करे उतां लाइव कॉल करे ऐं गाने में शुरू थी वई। बिल्कुलु सर। ऐं मां उनजो डायरेक्टर गुलज़ार भंगवार हुयो। सर, अगरि सिर्फ़ु ॻाल्हायां हा त मूंखे कोन घुराईंदा न, तंहिंजे करे मां पहिरियां ई कॉल कई। इन जे करे मां चयो मतां कॉल कट थी वञे, तंहिंजे करे पहिरियां मां हिननि खे जीअं कॉल लॻी तव्हां सेरो शुरू करे, सेरो शुरू करे ऐं होॾा गुलज़ार भंगवार डांस शुरू करे छॾियो। सर, पाड़ेसरी त तव्हां जा ई आहियो न। जी जी बिल्कुलु, गुलज़ार भंगवार उनजो डायरेक्टर हुयो। जी बिल्कुलु, ऐं उन इंट्रोड्यूस कराया आहिनि तमामु केतिरा ई फ़नकार, जी जी। ऐं उनखे अञा ताईं कंहिं इंट्रोड्यूस न करायो आहे, इन करे मां उनखे इंट्रोड्यूस करायां थो। अनीना फिदा बि असां सां गॾु आहे। ऐं तव्हां वरी राग जी सिखिया अमेरिका मां वरिती आहिनि, जॾहिं हिते असांजो उस्ताद नज़ीर समो हुयो? सौरभ भाई, राग जेको आहे सो इंटरनेशनल हिकिड़ी शइ आहे, सो किथे बि सिखी सघिजे थो। उते मूंखे मौक़ो मुयसरु थियो, उते सिखियो। वरी कराची आयासीं त उते बि स्टार्ट कयो। उते पूरो न सिखी सघिया पोइ हिते जी? न, उते पूरो न। कुझु उते बि सिखिया? राग पूरो केरु थो सिखी सघे था। अच्छा, माना उते जेके अंग्रेज़ी पोइ तव्हां उहे सुर सिखिया सभु? न, उते त ओपेरा ॻाईंदा आहिनि घणो तक़रीबन? न, उते मां राग सिखियो, पंहिंजो राग। पंहिंजो राग? हा, उते उस्ताद आहिनि। हितां वारा उस्ताद होॾे अची विया आहिनि? उते बि हूंदा आहिनि इंटरनेशनली खोड़, हितां खां घुराईंदा आहिनि उहे माण्हू। ॾाढो सुठो, माशाल्लाह तव्हांजो। ऐं साईं यारहं शाह साहब, चहचुट वारे मिज़ाह में अॼु जे दौर जे मिज़ाह में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु नज़र थो? जेको अॼुकल्ह दौर जी कॉमेडी थी थी, जंहिं दौर में तव्हां कॉमेडी कंदा हुयो, चहचुटो में ख़ाका बि लिखंदा हुयो, पाण कॉमेडी बि कंदा हुयो, अॼुकल्ह बि थिए पई, कहिड़ो फ़र्क़ु आहे? ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, वॾो फ़र्क़ु अची वियो? वॾो ज़मीन आसमान। अॻे मज़ाह में बि तहज़ीब हूंदी हुई, ऐं हींअर टिक टाक थी वई आहे। हींअर टिक ठाक अची, इन करे एॾो फ़र्क़ु अरसे जो बि त आहे, पर फज़ीलत जो बि फ़र्क़ु आहे। हाणे वारे माना फज़ीलत न आहे कॉमेडी में। हाणे तव्हां ॾिसंदा हूंदो त तव्हां सम्झंदा हूंदो, या जेके ॾिसनि था उहे सम्झंदा हूंदा केतिरी फज़ीलत अॼु आहे, केतिरी फज़ीलत कल्ह हुई। बिल्कुलु, तव्हां जेको दौरु हुयो चहचुटो में, उन में त अड़े बि चवंदा न चओ कंहिंखे। हा, असांजे दौर में तमामु घणी सख़्ती हूंदियूं, उन बावजूदि तंज़ मिज़ाह में असांजो चहचुटो 3 साल हलियो, ऐं उनखां पोइ मुंहिंजो रसस हलियो, उनखां पोइ किलबोग हलियो मुंहिंजो। इहे 2-2 साल हलिया प्रोग्राम। मज़ाया खां कंजा तंज़ मज़ा हूंदी, सिटायर हूंदी हुई, मुआशिरे जूं ॻाल्हियूं हूंदियूं, मुआशिरे जूं जेके बि करंट इशूज़ आहिनि उन्हनि ते असीं तंज़ मज़ा लिखंदा बिया हुआसीं, पेश बि कंदा हुआसीं, परफॉर्म्स कंदा हुआसीं, पर तहज़ीब जे दायरे में हूंदा हुआसीं। माण्हू फैमिलियुनि सां गॾु वेही ॾिसंदा हुआ। जॾहिं असां ॿाहिरि हलंदा हुआसीं त फैमिलीज़ असांखे वठी वेंदियूं हुयूं घरनि में, बाक़ाइदगी सां। उन ज़माने में इज़त सां असांखे ॾिठो वेंदो, मश्कूरु करे न सम्झो वेंदो हो, फ़नकार करे सम्झो वेंदो हो। ऐं उनखां पोइ जेको सिलसिलो हलियो PTV ते, वरी 50-50 असांखां पोइ हलियो, पर पोइ आहिस्ते आहिस्ते इहा जेका तहज़ीब हद टिपंदी वई, पोइ वरी कुझु अहिड़ा माण्हू अची विया, या लिटररी लिखंदड़ बि अहिड़ा अची विया जिन वरी थोरो लिखियो ई ओड़ो, जंहिंजे करे आहिस्ते आहिस्ते। अच्छा, तव्हां टीवीअ ते माशाल्लाह तव्हां मज़ाहिया ख़ाका कया, पर फिल्मूं तव्हां वरी सभु धड़ेलनि वारियूं ठाहियूं, अली गोहर, मोहिब शीदी। हा, उहो इन करे जो कमर्शली ईअं ॾिसंदो त पंजाबीअ में बि तमामु वॾियूं हिट फिल्मूं नाले वारनि धड़ेलनि ते ठहियूं। मूं फिल्म ठाही पे चहचुटो।
चेचिटो फिल्म जो नालो चेचिटो फिल्म चेचिटो मूं शूटिंग बि कई हुई 2000 फुट में बिरछाए मेड़े में करे पर इतफ़ाक़ सां शाह असद मरहूम डायरेक्टर उन परू फिल्म ठाही हा परू चांडी परू जॾहिं ठाही त उन में मूंखे बतौर अली गौर परूअ जे भाउ जे कास्ट में कई एंड में जेॾी महिल परू मरे थो मुंहिंजे हथनि में हा त चए थो भाउ पुठियां ई पारत थी माना पोयां जेको आहे सीट तूं संभालजांइ हा न पर पलांद तूं कजांइ पलान तूं कजांइ पलांद तूं कजांइ त उहा चेचिटो जेका मूं ठाही पई या हिकिड़ी ॿी नसीर फ़क़ीर मूं लिखी हुई पोइ असांजो मरहूम दोस्त हो ज़ाहिद मसूमी उन चयो यार हू तोखे पारत करे विया त पुठियां जी पारत थी माना ईअं चई सघे थो त परू जो सीक्वेंस हुयो ॿियो अली अली गौर छो त हुनजो भाउ हो जी जी इन करे पोइ दोस्तनि ॾिठो परूअ जी जेका कामयाबी हुई तीअं वॾियूं उर्दू पश्तो पंजाबी फिल्मुनि खे किराए विधो हा त उन करे जेको सो अली गौर बि असां उन सीक्वेंस में ठाही त माना हीअ शयूं कामयाबु वञनि थियूं पब्लिक हिननि खे लाइक करे थी अच्छा इन करे अली गौर ठाहीसीं पोइ पलांद कयो तव्हां परूअ जो फिल्म जे ज़रिए पलांद कोन करे सघियासीं छो त माण्हुनि असांखे ॾाढो एप्रिशिएट कयो जो असांजी समूरी टीवी कास्ट हुई पर हालतुनि जेको उन ज़माने में हैदराबाद में रिलीज़ थी त हालतूं ख़राबु थी वियूं वरी ॿियो टाइम रखियोसीं रिलीज़ जो त वरी ॿियो दफ़ो हंगामा थिया हंगामा फिल्म जे करे थिया छो ठही आहे फिल्म न हूअं ई कराची ऐं हैदराबाद में जेके हंगामा हलिया पिया नस्ली फ़साद इन हा नस्ली फ़साद इन करे फिल्म जी रिलीज़ असांजी रुकिजी वई वरी असांजनि दोस्तनि हिकिड़ी ठाही हुई नादर गौर पोइ पब्लिश थी मुंहिंजी बि हली अली गौर जी रिलीज़ वरी नादर गौर थी वई 4 पैसा वरी हुनजे नसीब में अची विया हलिया पोइ उनखां पोइ मुबशीदी जॾहिं ठाहीसूं तॾहिं बि मूं मुबशीदी धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु आउं पाण लिखंदो रहियो आहियां उन में गानो बि हुयो धाड़ेल मुर्दाबाद दहशतगर्द मुर्दाबाद अमन ज़िंदाबाद अमन मुंहिंजो ज़िंदाबाद मोटो इहो आहे अमन ज़िंदाबाद कालम में पढ़ंदो फिल्म में ॾिसंदो ड्रामनि में ॾिसंदो जॾहिं बि अॼुकल्ह जा करंट अफेयर मुंहिंजा कालम पढ़ो मां अमन ज़िंदाबाद धाड़ेल मुर्दाबाद दहशतगर्द मुर्दाबाद बिल्कुलु ॾाढो सुठो हिकिड़ो मैसेज बि हुयो उन कला में इहो तव्हांजी शाइरी हुई पंहिंजी जी हा जी शाइरी धुन ॿई मुंहिंजियूं अच्छा ॾाढो ज़बरदस्त पर राजा ॾाहर जो तव्हां कैरेक्टर कयो हुयो बि ॻाल्हायूं था पर हेॾा कहिड़ो राजा वाह अॼु यार दिलि ख़ुशि करे छॾे अच्छा अॼु ख़बर पई आहे त वॾा वॾा तूं पंहिंजे हिन में घर में सुहिणा महिमान घुराया चाचा तव्हां बि आया आहियो चाचा गमण मूंखे ख़बर न हुई असां साईं यार मोहम्मद शाह आया साईं बाबा बिस्मिल्लाह ख़ुशि आयो अस्सलाम वालेकुम उथी बि ताड़ी माई ताड़ी अस्सलाम वालेकुम सलाम बस साईं अल्लाह वॾो आहे बेशक अल्लाह वॾो अल्लाह बचाए साईं यार मोहम्मद शाह जो मां वॾो परस्तार तमामु केतिरो वॾो परस्तार माना चङो वॾो आहे साईं हिन जूं बि यादगार फिल्मूं अली गौर ऐं मोबशीदी वॾा कमाल मूंखे यादि हिकिड़ो वाक़ियो अचे थो 1992 में मां हिते साईं खेॾां थो क्रिकेट किथे पियो खेॾे मां किथे पियो खेॾे मां क्रिकेट खेॾां पियो कंहिंसां पियो खेॾे किथे पियो खेॾे ॿिए मुल्क सां खेॾां पियो ॿिए मुल्क सां कहिड़े ग्राउंड ते ग्राउंड हुन ते दुबई वारा कहिड़ा नाला 2-3 खणो शारजा स्टेडियम बसि इहो ई त नाला घटि असां सॼो ॾींहुं क्रिकेट ते ध्यानु हूंदो आहे ग्राउंड ते घटि हूंदो आहे अच्छा पोइ क्रिकेट खेॾो छा साईं उन पहिरियों बॉल करायो मां 70 स्कोर कयो 70 भॼां होॾां भॼी हिकिड़े बॉल ते हिकिड़े बॉल ते शाट जो आयुमि न बाल वियो परे हो उनजे रांदीगर वियो उनजे कढ मां तेसी ताईं 70 कंदो वियो 59 60 71 72 74 पाड़े वारा माण्हू आया अची पाणी पी मां चयो हाली परे अची रिकॉर्ड टोड़णो आहे बाल पाकिस्तान खेलियो हुयो तेंदुलकर जो शोएब अख्तर जो चङा भला माण्हू जा रिकॉर्ड टोड़े छॾिया पोइ बसि जीअं इहो मतिलबु त रिकॉर्ड टोड़े बसि कयूं PSB वारनि कढी छॾियो छो अलाए चई एॾो रिकॉर्ड DSP वारनि कढी छॾियो PSB जेके हिन जो PCB हूंदी आहे हा PCB इन्हनि वरी कढी छॾियो माना 92 93 में तूं शोएब अख्तर जो रिकॉर्ड टोड़ियो वॾो हालांकि शोएब अख्तर महिल खेॾंदो बि न हुयो उहो न खेॾंदा नंढा हूंदा असांजा माना इहे शागिर्द हूंदा असां इहे रिकॉर्ड वॾा कयासीं बाक़ाइदे साईं माशाअल्लाह हे वरी हाणे
अलाह खे मंझाए छोकिरियूं वेठियूं थी पाण खे कंट्रोल में रखजांइ ऐसे अहिड़ो माण्हू आहे उन ते हिकिड़ी छोकिरी बीठी आहे उनखे ईअं ॾिसी ॾिसी करे चई आई लव यू त छोकिरीअ थप हणी करे चई त इहो छा चई त हिन चयो ॻाल्हि त ॿुध सम्झी बि न त पोइ थप छो आहे ईअं न कर हे उहे माण्हू खीर घरां वठी अची करे घर में रखंदा न हे खीर खे ॾिसंदो न त खीर ई फाटी पवंदो हे साईं हिन जी सादो माण्हू आहे असांजो पाड़े जो आहे चाचो गामण हैदर कादरी जो चाचो आहे हाणे असां इन करे बर्दाश्त कंदा आहियूं पहिरियों ॻाल्हि अची वियो आहे हेॾे छो हे बसि हाणे ख़बर अची कोरोना बि लॻी पई आहे होॾे अंदरि नथा मिलनि बूट बि अच्छा त इन जे करे मां चई थोरो घुमां फिरां मज़ो वठां माशाअल्लाह थोरी बेबी वेठी हुन माशाअल्लाह पर तकड़ न कजानी ॿिन्ही खे निकाह नामो गॾु थी माशाअल्लाह साईं बसि इहो हे ॻाल्हि अहिड़ी था पिया कनि हिकिड़े दफ़े मुंहिंजी हिननि सां मुलाक़ात थी जी त शॉपिंग सेंटर ते ही बि उते हुया हिननि जी घरवारी हिननि सां गॾु हुई मां हिननि खे अञा सलाम कयो ई कोन मूंखे थी परते परते मुंहिंजो माई गॾु आहे हे साईं ॾिसे थो कीअं फिरी था थियनि हुस्न मां काथे लिकाया मासूम माण्हू आहे सफ़ा सादो माण्हू आहे साईं हाणे तव्हां जीअं हाणे इन्विटेशन मिलनि थियूं शादियूं बि थियनि पियूं पार्टियूं बि हिकिड़ी पार्टी जो इन्विटेशन मिलियो हिनखे ऐं हुन ते कार्ड ते लिखियलु हो त टाई ज़रूरी पाए अचणी आहे हे जॾहिं टाई पाए उते पहुतो त उते माण्हुनि खे कपिड़ा बि पातल हुया हे बि अहिड़ा माण्हू थी हे समोसनि वारे ॾे वियो चए यार 10 समोसा त ॾे त समोसनि वारे साईं पैक कया चए न मुंहिंजे वात में विझ बसि इहे मिड़ई तव्हांजा थोरो दीदार करण आहियूं माशाअल्लाह अला हयाती ॾेव वरी इंशाअल्लाह कचहरी कंदासीं ॿी संगत वेठी आहे चवंदा यार सफ़ा सादो माण्हू अथई कीअं हिकिड़े ॾींहुं मां हिन घर वियो हा हिन जी माईअ चयो छा थो करे चई मखियूं थो मारियां चई घणियूं मारियूं अथई चई 4 चई तोखे कीअं ख़बर पई 4 हिन चयो 2 फीमेल आहिनि ऐं 2 मेल आहिनि चई इहो तोखे कीअं ख़बर पई हिन चयो मां मुंहिंजी मुछनि ते वेठियूं न ऐं 2 तुंहिंजे वारनि ते सफ़ा सादो अथई सफ़ा तूं घटि ॻाल्हि आहे डॉक्टरनि चयो आहे घटि ॻाल्हि आहे सहकी पवंदी हेॾे वेह बाबा तूं टायरनि खे पंचर न हण पाण खे हण पंचर बाबा हा हिनखे चयो इहो मुछियूं ॾे मां टायर वणनि त हिकिड़ो ख़ुशी बसि साईं मिड़ई चकर ते आयासीं दीदार कयोसीं वरी पोइ कंहिंजो दीदार कयो माना साईं यारो में छा जो या ॿिए कंहिं चकर में 3 in 1 थी वियो न माण्हू इन बहाने यार में छा आहे हिसाब सां ॿियनि जो बि दीदार थी वियो माशाअल्लाह साईं सिंगर ॾाढी सुठी अनीना फिदा ॾिस न हे साईं हिन माशाअल्लाह केॾियूं सुहिणियूं घर वारी हे फ्लैट वठी करे कराची में जीअं शिफ्ट थियो घर वारी गैलरी में ईअं बीठी हुअसि त हिन वरी चयईंसि ॻाल्हि ॿुध साम्हूं वारो फ्लैट वारो मर्द मूंखे ॾिसे थो महिरबानी करे इहो पर्दो हणाए चए गैलरीअ में हिन चयो हुन तोखे ॾिठो आहे चई न मूंखे न ॾिठो अथई चए हिकु दफ़ो तूं हुनखे पंहिंजो मुंहुं ॾेखार हो पाण ई पर्दो हणाए छॾ इहे किरदार बि आहिनि साईं ऐं तव्हांजी जीअं ओॾे भटियारी में उतां गेट कोन्हे जंहिंखे बि मर्ज़ी पवंदी आहे अची वेंदो आहे महिमान ईअं असांजे घर खे बि दरवाज़ो कोन्हे लॻल पाड़े वारा बसि अची वेंदा आहिनि इहे त लबैक जी ॻाल्हि पई हले सोलो प्ले हुयो जंहिंमें राजा ॾाहर जो तव्हां किरदारु कयो उहो तव्हांखे कीअं मिलियो मां कासिम जलालीअ जे उन खां अॻु हिकिड़ो उहो बि वॾो ड्रामो मारवी जे नाले सां ऐं उहो दुनिया जे 20-25 ज़बानुनि में तो ह्यूमन राइट्स ते हो फातिमा सुरैया बजिया जो लिखियलु हो त मां उन में जेको लीड कयो कैरेक्टर त उन खां मुतासिर थी मूंखे चयईं त राजा ॾाहर जो रोल बि तव्हां करियो पोइ उन करे राजा ॾाहर जो रोल पोइ हिंदी लिखियलु हुई पोइ वरी मूं उन्हनि खे सुठे नमूने सां डिलीवरी करे ॾिनी यादि बि कई ऐं पोइ उन में समय वाकिया आहिनि हाथीअ ते चढ़ियुसि तीर लॻो अच्छा हा 200 माण्हू बीठा हुआ उन्हनि जे साम्हूं वरी परफॉर्मेंस 10 मिंटनि जो सॼो हिकिड़ो सीन मूं कयो 10 मिंट जो सॼो वन गो में कयं क्लैपिंग थी वरी उन ते दाद मिलिया दावतूं थियूं पोइ बहरहाल उहो राजा हाथी ते चाढ़ियूं तव्हां आसरी हाथी ते चाढ़ियऊं पोइ उतां वरी हेठि तलवारूं हलायूं ऐं तीर कूड़ा उछलाए
जेके मुंहिंजे साम्हूं चवनि हिकु डज़ हिते लॻी सच में लॻी सच में लॻियूं ऐं त ब्लड अची वियो त पोइ मूं हथ सां कैमरामैन खे इशारो कयो त कट न कचई रत ओरिजिनल हलणु ॾे उहो हलियो पोइ पाटे तीर ॾिनो आहे साईं हिननि बाक़ाइदा उहे अदाकार आहिनि जिन माना फन खे पंहिंजो रतु ॾिनो आहे ऐं असां बि माशाल्लाह साईं फन खे रतु ॾियूं था पघर बि ॾियूं था पघर बि ॾियूं था ऐं जे साईं ब्रेक न वठंदासीं पोइ इन पघर जो वाहण ज़ाया थी वेंदो इन करे वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो नाज़रीन प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक सदा सारे सदा चयो लोक छोरे चयो लोक छोरे चयो लोक छोरे चयो लोक छोरे चयो रे चयो चयो लोक छोरे चयो रे चयो अचण जो न रे अचण जो न अचण जो न रे चयो रे चयो चयो लोक छोरे
ज़बरदस्त। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार लाफ्टर हाउस शो में असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि ऐं लू जा नान खताई बिस्किट आहिनि। ब्रेक खां जीअं वापसि आयासीं त तमामु बहितरीनु कलाम ॿुधोसीं अनीना फिदा खां, ऐं इहो शाइरी हुई साईं नूर अली शाह जी, साईं नूर अली शाह लकियारी साईं उन्हनि जी शाइरी हुई। जी। उन्हनि त इहा शाइरी पाण ते कई हूंदी। तव्हां अगरि इहो गानो चयो त तव्हां चयो आहे त चयो लोक चोरे चरिया चरिया। बसि मां पाण खे बि माना इन में तसवुफ़ में कोई जेंडरफिकेशन न हूंदी आहे। अच्छा अच्छा। सो मर्द औरत ऐं जेको विची सिंफ हूंदी आहे उन्हनि खे डिफरेंट तरीक़े सां उहो उन में कयो वेंदो आहे। सो कोई बि जंहिंजो लूं अलाह सां हूंदो आहे ऐं असां उनखे सम्झंदा न आहियूं आम फैम में, पोइ चवंदा आहियूं चरियो आहे छॾीसि, चरियो आहे दरवेश आहे। जीअं असां वटि बीठो आहे हिकिड़ो, इन्हनि जो उहो मतिलबु जंहिंखे बि असां चरियो हिनखे चवंदा आहियूं असां हिन दरवेश आहे, हिनखे छॾे ॾियो। थोरी देरि खां पोइ कोप खड़कंदा हुन ते बि डांस शुरू कंदो, वाह वाह। मोबाइल जी रिंगटोन ते बि शुरू थी वेंदो। माण्हू चवंदा आहिनि हिनखे छा थो थिए, मां चवंदा छॾियो चरियो। हिननि जी लों अलाह सां अथव, हिननि जी दुआऊं क़बूल कंदियूं अथव, हिननि सां रखंदा कयो। हिन खां दुआ कराई हुई बिल्कुलु, तॾहिं त हिकिड़ी दुआ कराई थी मां, उहा पूरी नथी थिए अञा ताईं। चवां रंग अछो थिए मुंहिंजो। न दुआ जा बि क़िस्म हूंदा आहिनि। दुआ अहिड़ी न करायो जो की तव्हांजे आउट ऑफ हुन मां रेंज मां आउट न हुजे। न न बिल्कुलु, दुआ जे लाइ त साईं खे बि घुरायो आहे असां, ऐं साईं असांखे दुआ कंदो रहंदो आहे तमामु ज़बरदस्त। साईं उहो पोइ LLB जो तव्हां कई, वकील छो न थियो, या थिया हुयो वरी पोइ छॾे ॾिनव? तव्हां 6-7 साल कई वकालत, हा, या उते बि तव्हां एक्टर इन ला त न थी वियो? न वकालत त कई, पर कूड़ सेखारींदे ज़मीर जागी पियो। अच्छा, त ही मां छा थो क्लाइंट कया कंहिंखे तलाक ॾियारण जो मसइलो हो, पोइ जेको रवाजी ज़बान आहे उहा उनखे सेखारीसूं जेका हक़ीक़त हुई न। पोइ तव्हां चयो त मां छा थो कयां? पोइ उहो आख़िरी ॾींहुं हो मुंहिंजो वकालत छॾण। इन खां तव्हां चयो त बसि एक्टिंग में ई भला? न एक्टिंग त हाणे बाय बर्थ जेको सो चाचो मुंहिंजो इसगुल साहिबु जी जी हिन फील्ड में हो, उहा मुंहिंजी इंस्पायरेशन हुई, ऐं उहो बि मेकर हो। मां बि बाय बर्थ मेकर ई आहियां। एक्टिंग जो शौक़ु बाद में थो अचे, TV ते अचण खां पोइ। नंढे हूंदे खां वठी मूंखे फिल्म ठाहिण जो शौक़ु, फिल्म लिखण जो शौक़ु, शाइरी गाना धुनूं, इहो क्रेज़ इहो आहे बाय बर्थ। जी बिल्कुलु। त साईं हेॾी रंगीन दुनिया में तव्हां रहियो माशाल्लाह, चेयरमैन बि रहियो फिल्म प्रोड्यूसर एसोसिएशन जा। पाकिस्तान फिल्म प्रोड्यूसर एसोसिएशन जो फिल्म साज़नि जी तंज़ीम जो पहिरियों सिंधी माण्हू हुउसि। बाय इलेक्शन 97 में चेयरमैन चूंडियुसि, ऐं 97, 98, वरी 99 में न, वरी 2000, 2001, वरी 2 न, वरी 2003 थोरी। माना हेॾी रंगीन दुनिया में तव्हां रहियो फिल्मुनि में माशाल्लाह ज़बरदस्त, ऐं असांखे ख़ुशी बि थींदी आहे इहा। हेॾी रंगीन दुनिया में रहियो तव्हां, शादी पोइ बि हिकिड़ी कई, इहा सही ॻाल्हि आहे? हा, इहो ठहे थो, शोबिज़ में रहो, फिल्मुनि में रहियो, उते त ॿुधो आहे 3-3, 4-4 माण्हू शादियूं कंदा आहिनि जेके बि फिल्म स्टार रहिया आहिनि। उहे वेंदे ई शादियुनि लाइ आहिनि, वेंदा ई शादियुनि लाइ। तव्हां शादियुनि लाइ न विया? शादी तव्हां हिकिड़ी जेका आहे पंहिंजी उहा ई। पोइ कंहिं मतिलबु हीरोइन जेके हूंदियूं कुझु हुन चयो त हूंदो छा साहिबु कॾहिं साढे वेले बि चकर लॻाओ का? न, पाण उन्हनि सां सुठे नमूने सां हलंदा आहियूं जो अॼु ॾींहुं ताणी उहे वही बुज़ुर्ग हैसियत में इज़त कंदियूं आहिनि। अच्छा, हा, तव्हां बि ब्लैक एंड वाइट खां वठी कलर जी दुनिया ताणी पाण कलर कोन छॾियो आहे को बि। कलर न छॾियो आहे, पर मां कलर छॾींदो आहियां, हिन करे माण्हू मां परे रहंदा आहिनि घणो। अच्छा साईं, ॿुधो आहे सिंधी फिल्म सेंसर बोर्ड जी चेयरमैनशिप बि अव्हांखे हिते मिले पई, पर तव्हां ठुकराई छो? न, सिंधी फिल्मुनि खे प्रोमोट करण लाइ सिंधी फिल्म डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन असां हिकिड़ी ठाही, जंहिंमें मरहूम हुसैन अली शाह फाज़राणी, मुंहिंजो चाचो इसगुल साहिबु, अब्दुल हकीम खोसो साहिबु, शहबाज़ दुरानी साहिबु, इहे खणी करे हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियोसीं त सिंधी फिल्मुनि खे प्रोमोट कजे। जीअं हुते नेफडेक हुई पंजाब में, तव्हां सेफडेक ठाही? असां सिंध में ठाही। सिंध में ठाही, पर पोइ मूं जेका स्ट्रगल कई त उते वरी लाहौरनि खे मुंहिंजे स्ट्रगल जो या बयाननि जो या डिमांड्स जो मुतालबनि जो जेको चैप्टर अहिड़ो सुठो लॻो जो मूंखे मरकज़ी फिल्म इंडस्ट्रीअ जो चेयरमैन चूंडण लाइ हुननि आमाद कयो, ऐं पोइ कंटिन्यू रहियासीं। पर पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जीअं त बुनियाद में को इंस्टीट्यूट असां वटि पाकिस्तान में न आहे फ़न सेखारण जो, न का त जीअं इंडिया में पूना आहे या सॼी दुनिया में हूंदी आहे, पर हीउ वाहिद अकेलो मुल्क आहे जंहिंमें हीउ जेको कुझु शोबिज़ TV जो फिल्म जो जेको बि आहे असां वटि उन जी तरबियत गाह न आहे। इहो सिर्फ़ु तरबियत गाह हिकिड़ी
PTV जो इंस्टीट्यूट हो जंहिंमें नाकाम अदाकार जंहिंखे अदाकारी कान ईंदी सो TV प्रोड्यूसर थी वञी भर्ती थींदो हो। पोइ उनखे जेका ट्रेनिंग मिलंदी हुते ट्रेनिंग करण खां पोइ 3 महीननि जी ट्रेनिंग करण खां पोइ हुनखे चयो वेंदो हो त 5 मिंटनि जी डॉक्यूमेंट्री ठाहे ॾे त तोखे पास करियूं। 5 मिंटनि जी डॉक्यूमेंट्री ठाहे ॾींदो जेको पोइ उनखे चवंदा त तूं वञी त ख़ान साहबनि खे राग सेखार ऐं नूर मोहम्मद लाशारी खे अदाकारी उनखे डायरेक्शन ॾे। पोइ उहे आया पर तंहिं हूंदे बि इन कॉम्पिटिशन में उन दुनिया उन दौर जा निकितल फ़नकार राइटर एक्टर अॼु हिन शोबिज़ ते बिना कंहिं स्कूल जे छायल आहिनि, बिना कंहिं गवर्नमेंट सरपरस्तीअ ते हर चैनल ते उहे ई छायल आहिनि ऐं उन्हनि जी तख़लीक़ ऐं उन्हनि जी महिनत अॼु हिन शोबिज़ पाकिस्तान इंडस्ट्रीअ खे दुनिया जे मुक़ाबिल में आंदो आहे। वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो नाज़रीन प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। कर पंहिंजा नंबर काल मां कंदी साई प्यार जे लाइ सिकायो अथई मूंखे मां न छॾींदी साई भले बिज़ी कर पंहिंजा नंबर काल मां कंदी साई प्यार जे लाइ सिकायो अथई मूंखे मां न छॾींदी साई तोखे परवाह नाहे मूंखे का वाह नाहे कया अथई ज़ुल्म मूं ते ॾिनी तोखे
वेलकम बैक। हिकु दफ़ो ॿीहर नाज़रीन ऐं असां लाफ्टर हाउस शो में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था। असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि ऐं ल्यू जा जेके बिस्किट आहिनि नान खताई उन्हनि जे ताउन सां असां लाफ्टर हाउस शो पेश कयूं पिया। असां महिमान आहिनि तमामु ज़बरदस्त गीत तव्हां ॿुधायो। भल बिज़ी कर पंहिंजा नंबर कॉल कंदी साईं यार मोहम्मद शाह साहब। अशरफ स्क्वायर वारी संगत यादि ईंदी आहे तव्हांखे जॾहिं कचहरियूं हूंदियूं हुयूं उते डिस्कस थींदा आइडियाज़, त हाणे उन्हनि मां कुझु दोस्त दुनिया छॾे विया आहिनि, उन्हनि मां केरु यादि ईंदो आहे घणो? पहिरीं पहिरीं त असांखे उते गॾु करे हिकिड़े हंधि विहारण वारो नालो महमूद सिद्दीकी। महमूद सिद्दीकी उहो टीवीअ में सभिनी जो यार हूंदो, उनजे करे समूरा यार शाम जो उते गॾु थी मुंहिंजे फ्लैट ते अची वेंदा। पोइ छंछर जे ॾींहुं त वरी सुबुह जो उन्हनि जूं ज़ालूं वठणु ईंदियूं हुयूं। छंछर आचर सॼो इंजॉय कंदा हुआ न, उन करे सॼी राति वेहंदा। छंछर खां शाम शुरू थींदी कचहरी महफ़िल पतो हे पोइ सॼी राति गुज़री ईंदी। पोइ सुबुह जो किन जूं ज़ालूं ईंदियूं भाभियूं जारियूं ख़बर हूंदी। उन्हनि मां संगत हाणे त विछड़ी वई आहे घणी। उन मां हिकिड़ो इक़बाल लतीफ़ वञी उन आर्ट्स काउंसिल वसाई आहे, तंहिंखे अक्सर भाभी वठणु ईंदी हुई। ऐं उनखां पोइ अलाह जन्नत नसीब करेसि महमूद जो। पर महमूद जे ई करे असांजी महफ़िल में रौनकूं हूंदियूं हुयूं। महमूद जी मोहबत ऐं सोहबत जे करे सभु फनकार सभु प्रोड्यूसर सभु ईंदा हुआ हुते। मतिलबु उहा असीं आज़ादु महफ़िल हूंदी हुई जंहिंमें असां दिलि जा सभु उद्मा बि कढंदा हुआसीं, प्रोग्राम बि रिथींदा हुआसीं। उन्हनि ई प्रोग्राम मां रिथंदे कॾहिं मूं कलम नंबर लिखियो उते वेही लिखंदासीं। इहे रसचस उर्दू सुनतो कलाम शाइरियूं गाना धुनूं सभु कुझु। मुश्ताक जिसकानी साहब बि हूंदो तव्हां सां? मुश्ताक जिसकानी साहब त मूंसां 25-30 साल गॾु रहियो। उनखे तव्हां उस्ताद चवंदा हुयो? हा, मूं उस्ताद उनखे शुरू कयो। सॼी दुनिया तव्हां वेल्डिंग जो कमु सेखारियो न छा सेखारियो? असल में छा हो त हूअं सिंधीअ में उस्ताद जी इलाही मानाऊं निकिरनि थियूं। पाण सिर्फ़ु हुनखे उस्ताद उहो ई चवंदासीं जो कुझु सेखारींदो। सो मूं अञा टीवी या फिल्म इंडस्ट्री कान ॾिठी हुई त उस्ताद रंग महल में माना पंहिंजो हिकिड़ो बहितरीनु किरदारु करे असां सॼी सिंध वासियुनि खे मुतासिर करे चुको हो मुश्ताक जिसकानी। पोइ उन सां मुंहिंजी मोहबत थी उन वक़्त में जॾहिं उन फिल्म वफ़ा यारां दी सिराइकी में बि ठाही, जेका अॻिते वरी मूंखे ॻिचे में पइजी वई ऐं मूं मिस्टर शिकारपुरी जे नाले सां रिलीज़ कई। माण्हू बेहोश थी वियो। पोइ उस्ताद खे उन ज़माने खां वठी मोहबत में सोहबत में पोइ मुंहिंजी शाइरी उनजो इस्लाह सब्जेक्ट उनजो इस्लाह ऐं अदाकारी रिहर्सल कंदो हुउसि, स्क्रिप्ट यादि कंदो हुउसि, त बि उन में उन जी गॾिजाणी हूंदी हुई। पोइ फिल्मूं जेके लिखियूं मूं उन में बि उनजी रहनुमाई हूंदी हुई। पोइ ॿनीअ ते वञी रहंदा हुआसीं त महीननि जा महीना उते वेठा हूंदा हुआसीं। धुनूं पियूं ठहंदियूं ऐं कहाणियूं पियूं लिखबियूं हुयूं। पीरन फ़क़ीरनि जी सिंधड़ी सुहारी इहा बि शाइरी जेका आहे मुश्ताक जिसकानी साहब जी। सोडापुट सिंध जा फिल्म। वाह ओ हे छा थियो? हे छो थो हिन केरु यादि अची वियो? वरी अलाए कहिड़ो पाड़े वारो अची वियो? हे त परावा ॿार आहिनि, भई असांजा ॿार काॾे आहे? बाबा हे तूं लाफ्टर हाउस में अची वियो आहे, पंहिंजे घर वञ न, हेॾे काॾे रोईंदो आहियां? यार बाप कजा दिमाग़ कमु नथो करे, पराए घर में घिरी पियो आहे। तव्हां वटि कारोकारी रवाज़ त आहे न? न उहो मसइलो न आहे। न आहे न? हुजे हा त पहिरियों त तोखे ॿार ॾांहुं थियो छा आहे? हेॾे आ थोरो रो त बाबा आयो आहियां त भला हाणे ॿ मिंट तव्हां सां थोरो ॻाल्हि ॿोल कयूं। हेॾा ख़ूबसूरत महिमान वेठा आहिनि हिते, खिलण खिलाइण जूं ॻाल्हियूं मिलनि, तूं रोई छो थो? साईं मां रोइणो आहियां। थियो छा आहे? मां रोइणो आहियां साईं। बाबा ईअं न कर, ॾिस मां मसइलो न रोई छो थो, ॿुधाए थियो छा आहे? पहिरियां ते ॿाह परे कर कुलियारो मलाक डिस्टर्ब थो करे। थियो छा आहे? पुट जा बाबा खे। अरे यार पुट जा हुआ त इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। असांखे त पुट ॼमंदो असां ख़ुशि थींदा आहियूं। मां 2 साल सऊदी हुयुमि। ख़ुशीअ में रोआ थो। अरे आयो आहे मां पुट खे ॾिठो आहे, मां ख़ुशी बर्दाश्त न थी थिए। विच में बि ईंदो, अहिड़ी ॻाल्हि न आहे।
विच में भी तो मां न ख़ुशी बर्दाश्त करे सकतो है न दुख बर्दाश्त करे सकतो वो हार यो खुशीअ में तो रोए हाँ ख़ुशी में माशाअल्लाह सोनियूं मायूं हिते छा थियूं करे असांजे घर छो नथियूं हलनि माफ़ कजो मां हुनखे तव्हां पाड़े न सम्झो चओ बि न मुंहिंजो माइट छो त उहो सोणी आहे तव्हां ख़ूबसूरत आहियो हीअ सोणी हे खूबसूरत ऐं हे ख़ौफ़सूरत रो न कोई मसलो न आहे रो न साईं तव्हां टीवी में ईंदा आहियो न मां सफ़ा टीवी न ॾिसंदो आहियां असांखे साईं टीवी आहे ई कोन दरवाज़ो खड़काए पाड़ेवारे खां पुछंदो आहियां अॼु छा छा हलियो टीवी ते सॼो ॿुधाए साईं त फिल्मनि में बि ईंदो आहे अच्छा साईं पोइ असांजे घर बि अचो केॾी माशाअल्लाह हेॾा सुठा आर्टिस्ट हिन में रोइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे सुठा आर्टिस्ट रोइण हेॾी उमिरि थी त छा पराई माइन सां वेठो आहे साईं घटि में घटि छापे जो त भो कयो बाबा साईं ज़ाहिर आहे फिल्म स्टार आहे शोबिस जो माण्हू आहे आर्टिस्ट आहिनि सिंगर आहिनि मां साईं नंढे वॾे खां रोइणो आहे मां ते नाराज़ न थियो तव्हां भली खिलो रोए छो तो बाक़ी साईं नंढे वॾे मास्तर स्कूल मां कढी छॾियो छो मां हिकिड़े ॾींहुं स्कूल में गॾु वठी वियो मूंखे चई हिनखे काॾे यादि अथई मां चयो साईं तव्हां पाण ई त कल्ह चयो तो जो अलाए केॾा गॾ सुधारे छॾिया मां चयो हिनजी बि ज़िंदगी सेट जे तूं चाहे त तोखे बि वठी हलां न मां त पढ़ी आयो आहियां स्कूल खां हाणे हे कपिड़ा काॾो वांदा अथव हे हिकिड़ो तव्हांजो लाश घुमे पियो थप्पड़ी खसो त मां चयो रुगो तूं बि त असांखे बि मोकिलियो ॾे तव्हां खिलो थी न यकीन करे एनर्जी थी अचे बाबा हुनजे रोइण ते तव्हां खिलो थी मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे तव्हांजे रोइण ते मूंखे खिल छो थी अचे बीपी लो थी वियो ॿ मिंट वेही सघां थो छा के इंसान आहे न साईं बाक़ी साईं मां हिते आयो आहे न मां सां वॾी हालतूं कयूं थी माण्हू छो छा थियो मां जीअं सऊदी खां पहुतो आहियां बाबा पाकिस्तान जा माण्हू ज़ोर माण्हू त माण्हू ॿकर बि तव्हांजा ज़ोर कीअं हिन ईद उल उज़ा ते ॿकर सां सेल्फी पियो कढायां ॿकर चयो वराए वराए मूंखे मुंहिंजी अखि बंदि थी वई मां चयो सारी साईं तव्हां वटि जेकॾहिं फारिग टाइम हुजे त दो दरिया ते हलूं तव्हांखे हिते ॾिसी मूंखे ख़ौफ़ थो थिए तव्हां सां दो दरिया ते यकीन कयो तव्हां ख़ौफ़ न कयो इंशाअल्लाह ताला दो दरिया ते पैसा मूंखे ते न भरणा पवंदा मानी ज़ाहिरी ॻाल्हि आहे खाईंदासीं त पैसा मूंखे ते न भरणा पवंदा तव्हांजे त खीसा ख़ाली लॻनि था सफ़ा तूं हिकिड़ो दफ़ो आज़माए त सिफ़ारिश छो नथो करे सिफ़ारिश छा कंदो मां कहिड़ी सिफ़ारिश मां इहे कम कया मुंहिंजा दुबई में बंगला न हुजनि साईं मेड़ खणी ॾियांव साईं खे तव्हां चओ था बसि साईं असांजी इज़त एतिरी आहे जेतिरी हिननि कई असांखे हिन करे छा अरे आयो वही छा सुञातो अरे सऊदी मां तूं बि मरी वियो आहे छा मां जहिड़ो इहे करे हाणे पैसा ॾे 2 साल तूं उते तुंहिंजे घर डेली शाम जो मां खीर खणी ईंदो अच्छा उहो खीर वारो तूं आहे हा घर ॾे शिकायत कंदा त 2 किलो चवंदा त सॼो पी करे 2 किलो ॾींदो पोइ ॻाल्हि ॿुध लॻू ई त कोन लीक काथां काथां पैसा ॾे ॿुधा पैसा त ॾाढो खीर काॾे की असांजो साईं हिन लाइ असांजे पाड़े में ई मां ॿुधो आहे वधीक ख़ुदा खे ख़बर मच्छर हिन ॾे आयो चक पाइण रत त कोन हिन हॾियुनि जे करे डंग बञाइलो वियो हिकिड़ो मिंट बीह जा साईं मूंखे फोन थी अचे सऊदी खां फोन आहे इसराइल मां फोन आहे इसराइल जी जी इसराइल मां फोन मां वञा थो पर नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक हो मैं तो बैठी कांग डारा फाला पावा
अते कासद भेजा मेरा थी गया हाल बीमारा सजना बाजो जीवन कूड़े ते मेरे अंदर दर्द हजारा यार फरीदा मैं ता एवे रोवा जिवे विछड़ी कूंज कतारा कादारू हर हाल हो जे जो
ज़बरदस्त वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर नाज़रीन लाफ्टर हाउस में असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि ऐं ल्यू जा जेके बिस्किट आहिनि नान खताई तमामु बहितरीनु गीत असां ॿुधो ब्रेक खां वापसि आयासीं अनीना फिदा जी आवाज़ में साईं यार मोहम्मद शाह साहिबु तव्हां बि ॾाढियूं धुनियूं कंपोज़ कयूं वॾा वॾा सिंगर्स तव्हांजे साम्हूं तव्हां उन्हनि खे ॻारायो बि सही उस्ताद मोहम्मद यूसुफ खे ॻारायो तव्हां कलाम जीए सिंध जो साईं उन में तव्हां को हिकु मिसरो हुयो तमामु मथे रखियो हुयो ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ त मथे न ॻाईंदो घणो कीअं थियो इहो सदा जीए शाह बिटाई जीए सिंध जो साईं जी जी त इहो रिहर्सल जॾहिं कईसीं त हुन में आख़िरी जेको अंतरो हो उहो मूं रफ़ी साहिब जी पिच वांगुरु मथे सभु अठे करे दुनिया के रखवाले 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 उते पिच ते अब तो नीर बहाले मथे कंदो इन ते मारो असां शर्त रखी मां जो तूं कोन करे सघंदी उस्ताद मोहम्मद यूसुफ खे अच्छा पोइ मुंहिंजो चाचो एसगुल साहिबु इतफ़ाक़ सां उहो बि उन ॾींहुं रिकॉर्डिंग असांजी मुंहिंजी दावत ते आयो ऐं इंटरनेशनल स्टूडियो में उहो गानो रिकॉर्ड करियूं पिया त उहो अची वेठो पोइ हाणे जेॾी महिल बूथ में हू वियो त चाचा साम्हूं वेठो न फिल्म में त हू थोरो वठिजी वियो यूसुफ मूंखे चयो मुंहिंजी बेइज़ती न कया मूं चयो ॻाल्हि ॿुध पंहिंजी शर्त रखियल आहे या त पेमेंट न वठंदे मूंखां अॼु ऐं महफ़िल तूं कराईंदे या त आउं ॾंदु भरींदुसि तूं करे हलियो हा पोइ जेॾी महिल वियो पहिरियों दफ़ो हुन पाण रोकाराए वरी आयो ॿाहिरि वरी पेरे पई मूंखे चयईं हथ ॿधाईंदो इज़त रख पर वियो त कोन करे सघियो करे मथे वियो हिकिड़ो साहु खणी वरी आई डबलिंग करे विधई पोइ हथ वधी उन राति दावत पैसा बि कोन वरितई दावत पाण कई वाह वाह केॾो मज़ो हूंदो हुन दौर में इहो हाणे त माना कंप्यूटर जे दौरान त केतिरो ई मथे खणी वञो रीटेक ज़रूरु ज़रूरु करे था ॻाइनि माण्हू हा अॻे त हिकिड़ो वन गो में ॻाईंदा वरी ग़लती थी वञे त शुरू खां ॻाईंदा वरी कलाम माशाल्लाह साईं तमामु ज़बरदस्त ज़िंदगीअ खां का शिकायत तव्हां माशाल्लाह हाणे एज जेका आहे 73 आहे पाकिस्तान जेतिरा ई आहियो तक़रीबन तव्हां ज़िंदगीअ खां शिकायत माना अलाह जी नाशुक्री ज़िंदगी खां का शिकायत न आहे न पाण अलाह जी शुक्रगुज़ार आहियां बचपन खां वठी अञा ताईं अलाह जो करम नवाज़ियूं आहिनि बेनता हर ख़ुशी हर दुनिया जी लज़त तफ़रीह जेका बि तबियत में अलाह साईं पैदा कई आहे ॾेखारी आहे लिखणु पढ़णु करणु सभु शइ आहे साॻियो वक़्तु ज़मींदार आहियां साॻियो वक़्तु पीउ आहियां साॻियो वक़्तु सोशल वर्कर आहियां सभु शयूं सभिनी जो टाइम मुक़ररु अलाह साईं कयो आहे न इंसान खे अहिड़ी ख़्वाहिश त हूंदी जेका अञा पूरी न थी सघी हुजे चवंदा हुजो त मां इहा पूरी करणु चाहियां मूं जेॾी महिल क़ुर शरीफ़ जे हूद सूर जी 6 नंबर आयत जो तर्जुमो पंहिंजे दिलि में विहारे छॾियो तो पोइ मूं ॿिया पन्ना सभु फाड़े छॾिया त ज़मीन पर तहरक करने वाला जीवत उसका मुतहरक होना उसका क़याम करना उसका ग़िज़ा खाना हमने उसको पैदा करने से पहले ही किताब मुबीन में दर्ज कर लिया है तो अॼु जेको असीं वेठा आहियूं तुंहिंजे मुंहिंजे वजूद खां अॻे अलाह जी स्क्रिप्ट में लिखियलु आहे त हीअं थींदो असां यारो छा ईंदो ऐं हिन शो में असांजो 4 चंड अॼु मुंहिंजो बिलीव इहो आहे जेकी गुजाऊं हितां वेंदुसि ख़बर न आहे घर थोरी पहुचंदुसि इंशाअल्लाह चवणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे पहुचाइणु कमु आहे वाह ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि हलो हा हा जी 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 बिल्कुलु बिल्कुलु डीके पियो ॻाल्हायां साईं साईं मां माज़रत कंदुसि तव्हां सां सॉरी मां सर माज़रत कंदुसि मां असल में जॾहिं खां वठी इहो ॾिठो आहे न अर्तुगुल गाज़ी ड्रामो त उन खां पोइ मां पाकिस्तानी प्रोडक्शन जेको आहे मां बिल्कुलु ख़तमु करे छॾी आहे तव्हां त सीडीअ जी ॻाल्हि था कयो सॉरी सर मां जी ठीकु मां नथो करे सघां सर ओके ओके महिरबानी साईं साईं डीके डीके दरिया ख़ान नालो आहे मुंहिंजो दरिया ख़ान जी सर डीके ओ साईं असां त ख़बर पई त साईं अचणो आहे साईं डीके कुंबाई दरिया खान कुंभन शहर खां मुंहिंजो वास्तो आहे छा कंदा आहियो साईं तव्हां ईअं अची आयो असांजे शो में साईं असल में हे नंढी लेवल जा माण्हू आहिनि इग्नोर कयो हिननि खे अच्छा पाण ॻाल्हाईंदासीं प्रोडक्शन ते जी जी सो तव्हां बि फिल्मी माण्हू आहियो मां बि जेको ईअं अछो मथो मुंहिंजो समय थियो आहे मुंहिंजो बि फिल्मनि सां तालुक़ु आहे मां हिकिड़ी अञा ताईं आहे जी बिल्कुलु सर अच्छे मथे खां पोइ मां फिल्मूं तबाही अहिड़नि प्रोड्यूसरनि जे करे थी न साईं छो इंडस्ट्री तबाह थी असांजी अहिड़नि माण्हुनि जे करे साईं इग्नोर कयो हिनखे हे नंढी लेवल जा माण्हू आहिनि कहिड़ी फिल्म तव्हां प्रोड्यूस कई आहे साईं मां दुनिया जी सभ खां वॾी फिल्म जेका हुई उहा प्रोड्यूस कई हुई कहिड़ी दुनिया जी सभ खां साईं 3 कलाक जी अमूमन फिल्म त साईं तव्हां साईं हे बि वॾो नालो आहे इंडस्ट्रीअ जो
3 कलाकनि जी अमूमन फिल्म थींदी आहे, 2 कलाकनि जी थींदी आहे, तव्हांखे ख़बर हूंदी। मां साईं ठाही 24 कलाकनि जी फिल्म। 24 कलाकनि जी फिल्म साईं हर कंहिं ॿुधी हूंदी त वॾी का 24 कलाकनि जी फिल्म आहे, उहा साईं मां ठाही। तव्हां ठाही? हा बिल्कुलु। सो हाणे सिनेमा नथी मिले जो रिलीज़ कजे काथे। सो साईं तव्हां खां हिकिड़ी सलाह वठणी हुई। मूं वटि 2 स्टोरीज़ आहिनि फिल्म जूं। जी जी। ऐं हिकिड़ी कॉमेडी आहे, हिकिड़ी सीरियस आहे। त हिन महिल दौर कॉमेडी थो हले। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी स्टोरी ॿुधो ऐं उन ते पाण थोरो कमु कयूं। साईं इहो थोरो चश्मो पायो तव्हां, डायरेक्टर साहिबु चए थो त हिनखे चश्मो पाराए नथो ठहे। हिकु मिंट ॻाल्हि अची वई आहे। हलो ओ गार न ॾियो, ॾिसो प्लीज़ गार न ॾियो। ओफ बेड हैबिट यार, गार न ॾियो यार। साईं हलो न ॾिसो हा थोरो हा बंदि कयो फोन, साईं कटियो असां। वॾो को बेशरम आहे, एतिरो त सही हली वेंदो न। तव्हां चश्मो पायो, हलो हा सुठा नथा लॻो। चश्मो हा छो जो तव्हांजो जेके भिरूं आहिनि गारियूं त मिलनि पियूं। साईं भिरूं कारियूं तव्हांजूं शइ पर तव्हांजा वार अच्छा आहिनि। साईं ॻाल्हि इहा आहे त इग्नोर कयो, फोन खे बि इग्नोर कयो। हे हिकिड़ी मॉडल हुई, उनखे मां राति मैसेज कया हुया तो दिलि ते वरितो अथई गारियूं। जी जी। सो हिकिड़ी फिल्म आहे, मां चवां थो त 3 कैरेक्टरनि ते मबनी आहे। 2 कैरेक्टर आहिनि, उहे चोर आहिनि। ऐं हिकिड़ो जेको कैरेक्टर आहे उहो जस्ट लाइक गम टाइप माण्हू आहे, गिटीअ में वेठो आहे। पोइ उन्हनि खे चए थो काॾे था वञूं, उहो चवंदा असां चोरी ते था वञूं। त उहो चवे थो मां तव्हां सां गॾु चोरीअ ते हलंदुसि। उहो चवंदा न ॾिस असांजो जोड़ आहे, असां 2 ॼणा आहियूं त 3 ईंदे किन थी वेंदो न। हा थींदो आहे न साईं। त उहो चए थो किन थी वेंदो, उहो चए थो मां किन न कंदुसि, इहो तव्हां सां प्रॉमिस आहे मुंहिंजो। हुनखे वठी था वञनि। पोइ हाणे चोर जेके आहिनि पहिरियां जेको पुराणो दौरु ॾेखारियो आहे साईं, छत खे खाट था हणनि, सिरियूं था कढनि। हिकिड़ी सिर कढनि था, ॿी सिर कढनि था। पोइ हुनखे चवंदा यार तूं आयो बि आहीं त कमु करे वठि। हा आयो आहे त कमु करे। हुनखे चवंदा तूं बि सिर कढाए। त हाणे जेको गामू टाइप कैरेक्टर आहे उहो सिर खे वठी ॾेखारेसि नथी न, ईअं जो थो करे त घर वारा उथी था वञनि साईं। हिते ते लाफ्टर आहे, घर वारा उथी था वञनि। चोर चोर थो थिए त चवंदा भाग माराए छॾी, भॼनि था वठी होॾे भॼियो होॾे भॼियो। हिकिड़ी जॻह ते वरी मिलंदा, चवंदा यार हे चोरी माना सॼी थी वई, बाक़ी 2 सिरियूं कढूं आहे त पाण घर में अंदरि हुजूं आहे। इहो हुनजो फ्लॉप थी वियो प्लान। छा चवणु छा था चाहियो, मसलो छा आहे तव्हां साईं? स्टोरी त मां इहो ॿुधायो, खिलणो किथे आहे? न इहो कम जी ॻाल्हि कर। कम जी ॻाल्हि इहा आहे त साईं 24 कलाक पाण फिल्माए सां हले पई। अञा हे पहिरियों जेको पोर्शन हो फिल्म जो, इहो पहिरियों पोर्शन हो साईं। ॿी जेको वरी नेक्स्ट जेको सीन हूंदो उन में उहे 2 ॼणा वञनि था। 3 चवनि त मूंखे वठी हलियो, चवंदा न तोखे न आहे वठी हलणो, तो पहिरियां बि असांखे पकड़ायो आहे, वरी बि तूं पकड़ाईंदे, तूं कंदे किनो। ठीकु आहे तोखे न आहे वठी हलणो। यार वॾा के बदतमीज़ क़िस्म जा माण्हू आहिनि। सॼो सीक्वेंस तोड़े छॾियो। कहिड़ा प्रोड्यूसर आहियो फिल्म जा? छा आहियो तव्हां? साईं रहियो आहे, चेयरमैन रहियो आहे फिल्म प्रोड्यूसर एसोसिएशन जो 2 दफ़ा। तव्हां त किथे मुलाक़ात ई न आहे, सुञाणी नथो साईं तव्हांखे। साईं मूंखे तव्हां नथा सुञाणो साईं। तव्हां अच्छा वार ॿुधाईंदा त तव्हां असांखां अॻु जा आहियो। बिल्कुलु अॻे जाओ साईं। ऐं मुस्तफ़ा कुरैशी साहिब खे त तव्हां सुञाणियो। हा हा वॾो मां जो हुन सां मुलाक़ात न आहे कॾहिं ज़िंदगीअ में। उनखे तव्हां बुक कयो? न असांजी मुलाक़ात न आहे। मुलाक़ात न आहे। बाक़ी हुनखे मां इंट्रोड्यूस करायो, घिटीअ में क्रिकेट पियो खेॾे पियो। मोहम्मद राना? हा मोहम्मद राना। शान खे कीअं इंट्रोड्यूस करायो? शान खे तव्हां सुञाणो? हा हा उनखे न करायो आहे मां। मोहम्मद राना खे मां करायो साईं। उहो घिटीअ में क्रिकेट पियो खेॾे। ए केरु आहे भाई, हिनखे दवा बवा ॾियोसीं, नंढड़ा ॿार लेटनि था पिया तव्हांजा। तव्हां हेॾा माण्हू खिलाया आहिनि, ॾिसो साम्हूं खिलंदा वेठा माण्हू। साईं पोइ हाणे मां इहो कंफ्यूज़ करे छॾियो आहे साईं। मां जी फिल्म जी स्टोरी ॿुधाइण आयो आहियां। हे सभु अलाए छा कंदा वतन कैरेक्टर मां इहो सोचियां थो असांजी ॻाल्हि हले थी। उहे जेके 2 माण्हू आहिनि उहे वञनि था, वरी हमरा चवनि थो साईं मूंखे वठी हलो चोरीअ, चोरी करणी आहे गॾु। हुन चवंदा तोखे न वठी हलंदासीं। पहिरियों पकड़ायो अथई, पहिरियों फिल्म पूरी ॿुधी वञो, 3 कलाकनि जी फिल्म आहे। पहिरियों पकड़ायो अथई, वञनि था हिकिड़े घर में, उते चोरी कनि था पिया। हुनखे चवंदा तूं परे थी बि, तुंहिंजो कमु न आहे हाणे चोरीअ में, असां बि कंदासीं, तूं ॾिस त असां कीअं था कयूं। पोइ परे बीठो आहे, चए थो यार हाणे बोर पियो थिए न। पोइ हे थो चए हाणे मां छा कयां, हू 2 चोरी कनि था पिया, लॻा पिया। हिकिड़ी मेंह चोराई अथनि, हो वञे थो हमरा सुतो पियो न मालिक, उनखे उथारे थो। चए थो भाऊ ओ भाऊ, चए थो छा आहे की असां तुंहिंजी मेंह था चोरायूं। पोइ हिते पोइ जेको आहे उथे थो चोर चोर साईं आराम सां वेंदव तव्हां या बूट खाईंदव? साईं मां चांहि पीअंदुसि।
असल में मां चांहि पीअण आयो मुआलिया चांहि जो साईं इहो गारनि वारो फोन वरी घरां न अची वञे तंहिं करे तव्हां इन खां अॻु ई सर ज़मीन छॾायो मोतबर माण्हू वेठा आहिनि सोबर माण्हू वेठा आहिनि साईं मां बिल्कुलु मां तव्हांजा शेपर बि लहनि था हिन करे तव्हां वञो त भलो आहे अॼु त पोइ मां तोखे दवा वठी ॾियां केरु साईं प्रोड्यूसर साहब तव्हां माशाल्लाह ज़लील थी वियो सुठा हाणे तव्हां वञो सीनियर जी इज़त ई न आहे काथे सीनियर जी इज़त आहे ऐं पहिरीं अॻु में ई बेइज़ती थी आहे वरी मुंहुं साफ़ कयां हलो साईं हलो अहिड़नि प्रोड्यूसर जे करे साईं फिल्मूं तबाह थियूं पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री तबाह थी अहिड़नि हवाली प्रोड्यूसर जे करे पर नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर नाज़रीन लाफ्टर हाउस में असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि ऐं ल्यू जा जेके बिस्किट आहिनि नान खताई अनीना असां सां गॾु आहे वेस्टर्न म्यूज़िक ते तव्हांखे ॻाइण में मज़ो ईंदो आहे या पंहिंजो जेको असांजो म्यूज़िक आहे लोकल अदा मां जेको पहिरियों पंहिंजो सॉन्ग लॉन्च कयो उहो कयो ई म्यूज़िक ते आहे छो जो जीअं अदीअ चयो ॿुधण वारा अहिड़ा आहिनि मां चयो शाइरी नथा मटायूं म्यूज़िक मटायूं माण्हुनि खे सिर्फ़ु था ॾियूं बाक़ी हुन में जेकी पोएट्री आहे उहा मैसेज वारी वाह वाह ॾाढो ज़बरदस्त पोइ जॾहिं तव्हां राग जी तरफ़ आयो तव्हांजी हिमत अफ़ज़ाई कई कंहिं हिमथायो या कंहिं चयो हूंदो त छॾियो अॻे ई घणियूं ॻाइनि थियूं तव्हां छो था ॻायो न डिसाइड त कयो हूंदो कंहिं न कंहिं डिसाइड कंहिं बि न कयो बल्कि तमामु घणी इज़त ऐं मान था ॾियनि ऐं जे उन्हनि खे ख़बर थी पए की सिखो था ऐं रागदारी ॾे था अचो त ॾाढो एप्रिशिएट था कनि वाह वाह असांजी यार मोहम्मद शाह असां सां गॾु आहे साईं मुख़्तलिफ़ हुकूमतूं तव्हां ॾिठियूं ईअं सम्झो सदर अयूब खां वठी भुटे साहिब जी हुकूमत ॾिठी उन खां पोइ मुख़्तलिफ़ मार्शल लाऊं आयूं ईंदे इमरान ख़ान ताईं कहिड़ी हुकूमत में तव्हांखे मज़ो आयो त यार हीअ हुकूमत ज़बरदस्त कमु करे न हुकूमतूं त अवाम चूंडियूं जेके उन्हनि में त भुटे साहिब वारी हुकूमत में मुल्क में बि मज़ो हो अवाम में मज़ो अवाम में जेका सुजागी बेदारी आज़ादी ऐं पंहिंजाइप माण्हुनि खे महसूसु थी माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरिया भुटे साहिब जो दौरु उन खां अलावा बाक़ी जेके दौर गुज़रिया उन में माण्हू खे ख़ौफ़ रास घणो रहियो ऐं सुजागी जेका आई सा भुटे साहिब जे दौर में आई उहा आज़ादी बि माना किथे किन खे भाए पई किन माना उन जो ग़लति इस्तेमालु कयो पर अञा ताईं बि उहे असरात माण्हुनि जे दिमाग़ में बि आहिनि मुल्कनि में बि आहिनि जीअं भुटे साहिबु मतिलबु त आवाम खे चयो त ज़मीनूं हारनि खे चई तव्हां जूं आहिनि कारखाना मज़दूरनि खे चई तव्हांजा आहिनि पर हुन जो मक़सदु ॿियो कुझु हो माना हिकिड़े ॾींहुं तव्हांजा थींदा जेकॾहिं तव्हां महिनत करियो सभु कुझु करियो ज़मीनदारी पर माण्हुनि यकदमि वठी उहो ज़मीनदारीअ में हथु विझणु कुझु कारखाननि पर भुटे साहिब खे जॾहिं चवण लाइ चयो त हीउ तूं जल्दी कयो हिन माण्हुनि खे एडुकेट करी हा तंहिंखां पोइ त भुटे साहिब चयो मूं वटि वक़्तु थोरो आहे ॾिज छटियो था छॾियूं पोइ जंग जर में उछलियूं था हिकिड़े ॾींहुं पाणी वण थींदो हींअर सॼी दुनिया में वण थी आहे वण थिए पियो हर हंधि आज़ादीअ जी लहर हले पई हर हंधि जकाब चपकलिश हले पई उन मां उहे आज़ादु वण निकिरंदा जेके पंहिंजी आज़ादी माणींदा आज़ादी हासिलु कंदा आज़ादी नसलुनि खे ॾींदा फ़िलहालु इन्हनि क़ैद ज़हननि में जेका बि घुट बूसट आहे उन सां माण्हुनि जी जंग हले पई पोइ इहो सोनारे वांगुरु जेका घड़त थिए पई या गिजी निकिरे पई धप निकिरे पई निजो सोन निर्वार थींदो ज़रूरु मौजज़ा थींदे ॾिठा आहिनि साईं तव्हां हिन दौर में मौजज़ा थियनि पिया न ऐं मौजनि जे बारे में असांजो कंसेप्ट इहो आहे त को बुज़ुर्ग खां अहिड़ी शइ थी वञे जेका हूअं आम माण्हूअ खां न थी सघे त अखियुनि सां इहे शयूं न बाक़ी एतक़ाद सां रुहानियत जूं शयूं की अलाह जी ज़ात
इबादत दौरान या इबादत जे अंदाज़ में या नेक कम कंदे या नेक सोचींदे अहिड़ियूं कई ॻाल्हियूं महसूसु थियूं आहिनि। तव्हांजे साम्हूं मुआज़ा गुज़रिया आहिनि कुझु? इहे कई न थियणियूं शयूं असांजे नज़र मां बि गुज़रियूं आहिनि ऐं ॿुधण में बि आयूं आहिनि। बाक़ी इहो आऊं पीरनि फ़क़ीर वांगुरु नथो चवां त मूं मुआज़ा ॾिठा या कया आहिनि, इहे कोन को। जॾहिं तव्हां शुरूअ में आया आहियो हिन फील्ड में शोबिज़ारी में, तव्हांखे सभिनी चयो हूंदो त सैयद फैमिली जो छोकिरो थी करे तूं वरी जेको आहे फिल्मुनि में वेंदे ऐं ड्रामा कंदे ईअं कंदे? न, मूं अर्ज़ु कयो त हूंदे हूंदे खां ई पाण खे चाचा जी स्कूल जी इंस्पायरेशन में फिल्म मेकर सम्झंदो हुउसि। ऐं नंढे हूंदे मूं जॾहिं हिकिड़ो ड्रामो टीवीअ ते पे ॾिठो त मंज़ूर कुरैशी हीरो हो ऐं शाइस्ता कैसर हीरोइन हुई। उन वक़्त में जेका स्क्रिप्ट मूं लिखी हुई, मूं सोचियो त मुंहिंजा हीरो हीरोइन इहे आहिनि, मंज़ूर कुरैशी। ऐं हा, पोइ आउं सुबुह साण ईअं स्लीपिंग सूट में गाॾीअ में हैदराबाद मां निकितुसि ऐं मंज़ूर कुरैशीअ जे लाइ गेट ते पहुची छॾियुमि, त हुतां सां मिलणु थो चाहियां। इत्तिफ़ाक़ सां मंज़ूर कुरैशी उन वक़्तु अची वियो, हुन मूंखे वठी वियो अंदरि। पोइ मूं हुनखे चयो त भई तव्हां मुंहिंजी फिल्म में एज़ ए हीरो कमु करियो ऐं शाइस्ता एज़ ए हीरोइन। पोइ हुन मूंखे चयो त भई तव्हां कुझु वक़्तु असां सां गॾु रहो, पंहिंजी अंडरस्टैंडिंग ठहे, थोरो सम्झो। हा, पोइ उन करे हुन वरी मूंखे हिकिड़ी, हालांकि हिन खां अॻे बलोच साहिबु अब्दुल करीम बलोच मुंहिंजो प्यारो दोस्त हूंदो, असीं वीकली हिकिड़ी फिल्म जी कहाणी ठाहींदा हुआसीं गॾु कराची होटल में हैदराबाद। हा, साईं ईंदो सैटरडे ते कराची मां, जिते कराची होटल हैदराबाद जी जेका हूंदी हुई उन में सभु फनकार उते ई पैदावार आहिनि, सभु उते रहिया आहियूं। त उते साईं सां कचहरी थींदी ऐं राति जी जेका कचहरी थींदी हिकिड़ी फिल्म जी कहाणी तयारु थी ठाहींदा हुआ। अब्दुल रहमान एडिटर फिल्म में तव्हांखे को चवनि पिया त गंजो थियणो आहे तव्हांखे? अकाबू का रशिया में जेका ठही, ताशकंद में ठही न, त सैयद नूर मूंखे, हालांकि मूं छा कयो हज जे दौरान उमिरि ते वियो हुउसि त बि अदाकारी जी शौक़ में मूं गंजो न थियुसि। मां माना चङ कटाराई हुई, पर जंहिंमहिल ताशकंद एयरपोर्ट ते पहुतुसि त गाॾीअ में वेहणु लॻो त सैयद नूर यकदमि शाह जी टिंड कराइणी पएगी। मां चयो क्यों? चीनीस में विलन का कर। मां चयो वञ। ओॾी महिल मूंखे यादि अची वियो त मूं काश आऊं सऊदीअ में करायां हा, त हीअ मूंसां अलाह साईं पलांद न थिए हा। पोइ मुंहिंजो अलाह साईं मूंखे बचाए चई ऐं हज में ईंदुसि, मथो कूड़ाईंदुसि। पोइ मुंहिंजो पार्टनर दोस्त मियां ख़ालिद फेरोज़, उहो फिल्म साज़, हुन सां मूं ॻाल्हि कई, पोइ हुन शाह सैयद खे चयो त साईं गजो नाहे कराइणो। पोइ आउं गजो कोन्ह थियुसि। पोइ मूं साॻियो गंज वञी कराई 97 में जॾहिं हज कयमि, तॾहिं मूं वञो हुते मथो कूड़ायो। फिल्म जे दौरान न करायो? फिल्म जे दौरान न करायो। उते मां अलाह साईं सां तव्हां वाइदो कयो हिकिड़ो त मां हाणे जॾहिं हज ते ईंदुसि त पोइ कराईंदुसि, छो जो उमिरि ते न करायुमि, इन करे तव्हां सम्झी वियो? मां सम्झी वियुसि त काल किथां हिते मूंखे अलाह साईं टिंड कराए थो। हाणे फन जे करे त कुर्बानी ॾींदो, पर पोइ तव्हां उते ई माना उते ई। वाह वाह, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि ॿुधाई। आरफा असां सां गॾु आहे, त आरफा तव्हां शाइरी जी सिलेक्शन जेका आहे, जेका असां ॿुधीसीं हाणे, इहा तव्हांखे कोई शाइर चवंदो आहे त इहा ॻाइणी आहे तव्हांखे, या तव्हांखे अगरि का शाइरी न वणे त पोइ इनकार करे सघो थियूं त इहा शाइरी सुठी न आहे? मां बिल्कुलु, काफ़ी अहिड़ा सॉन्ग्स आहिनि जिन ते मां इनकार बि कयो आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, पहिरियां ॻाल्हि कट थी वई, कुझु माण्हू अहिड़ा घर में गिड़ी था वञनि उन्हनि जे करे, त उहो मां तव्हांखे ॿुधायो त असां मज़ाक में क्लिप ठाही। मूंखे उस्ताद चयो तव्हां थोरो मूंखे सॉन्ग ॻाए गुनगुनाए ॿुधायो ऐं असां हिनजो वीडियो बि ठाहींदासीं। मां थोरो उहो ठाहियो, तव्हांखे पसंदि अचे त ठीकु आहे, न त तव्हां भले ठीकु आहे न ॻाइजो। मां ई उन्हनि खे सॉन्ग इहो ॿुधायो ऐं थल मिसरो हिकिड़ो करे, जेको शाइर हुयो सऊदी में, उन्हनि ॾे मोकिलियोसीं। सऊदी जो शाइर हुयो, उन्हनि ॾे मोकिलियोसीं। उन उते क्लिप छा कयो, डायरेक्ट उन फेसबुक ते रखी छॾी ऐं उतां एॾी वायरल थी, मूंखे पाण ख़बर न हुई। जिथे वञा पई सभु चवनि पिया हे तुंहिंजो गानो आहे, जानू जानू चवंदी साईं। मां चयो कंहिं रखियो आहे? बाद में ख़बर पई त माशाल्लाह किरोड़नि जी तादाद में हो एतिरो फेमस थी वियो। सो ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं, त माना का शइ न वणंदी आहे त वरी फेमस बि उहा ई थींदी आहे, उन सां ई सुञातो वेंदो आहे माण्हू। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ हाणे तव्हां शाइरी तव्हांखे कोई चवे त हीअ शाइरी तव्हांखे ॻाइणी आहे, तव्हांखे पसंदि न अचे, तव्हां इनकार करे सघो था त न ॻाईंदा? बिल्कुलु, मां इनकार कंदी आहियां। तव्हां जॾहिं माशाल्लाह इहो चहचटो जा ख़ाका लिखंदा हुयो, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हुओ जो वेठे वेठे बि ख़ाका अची वेंदा ज़हन में? तक़रीबन चहचटो में असां जेके बि ख़ाका कया उहे लिखत में न हुआ, उहे एक्स टेम्पो में असीं घणो भाॻी पंच लाइन ठाहींदा हुआसीं। उहा मंज़ूर साहिबु रजिस्टर ते पंच लाइन लिखंदो हो, उहा ऑफिस में कचहरी दौरान गॾिजी ठाहींदा हुआसीं, पर उन जी पंच लाइन बाक़ी सेट ते अची एक्स टेम्पो में घणो करे। हा, आशिकार बाणी ऐं लतीफ़ मुन्नू, आबिद नवीद, सैर कुरैशी,
जेके बि असांजी टीम जा माण्हू हुआ पोइ गॾिजी सभु को पंहिंजे हिसे जी कमु कंदो हो। माना पहिरियां रिकॉर्डिंग थींदी हुन खां पोइ उहो लिखंदा हुयो पोइ स्क्रिप्ट जमा कराईंदा हुयो। हा ईअं तक़रीबन ईअं खणी चइजो फॉर्मेलिटी जेका हूंदी पोइ कंदा हुआसीं। वाह वाह केॾो ॾुखियो हूंदो हुन महिल इहो जो तव्हां पहिरियां रिकॉर्ड कयो उन खां पोइ वरी उहो स्क्रिप्ट लिखो ऐं पोइ जमा करायो। तक़रीबन मां तय त हूंदी ई कोन त स्क्रिप्ट छा छा आहे ऐं उहो जेको जो घड़त उते थींदी हुई सेट ते परफॉर्मेंस कंदे पोइ जेको सेट थी वेंदो पोइ उनखे ॾिसी करे पोइ वरी उहो स्क्रिप्ट करे लिखियो वेंदो ऐं जमा कराए वेंदो कापी। अच्छा तव्हां हिकिड़ो सिटकॉम बि हुयो जी मिनिस्टर जी। हा जी। त इहो तव्हां कंहिंखां मुतासिर थी करे तव्हां इहो लिखियो हुयो? न इहो मूं लिखियो कोन हो उन में मूं कमु कयो हो। तव्हांजो मिनिस्टर जो कैरेक्टर? न उन में मुंहिंजो सेक्रेटरी करे मिनिस्टर करे इहो ARY तां हलियो हो 52 किस्तूं हुयूं। पहिरीं 6 माहनि में हू महमूद असलम हो पोइ वरी शबीर जान हो इहो मिनिस्टर आहे। ऐं बहरोज़ ऐं आऊं ॿई लीड कैरेक्टर हुआसीं। असां मिनिस्टर चेंज थींदा रहंदा हुआ। पोइ वरी असां ठाहियो यस जी मिनिस्टर जी ताज़ो वरी असां ॿिए चैनल लाइ नो मिनिस्टर नो साॻियो पैटर्न ते गुज़िरियल हुकूमत जे दौरान उन्हनि वज़ीरनि ते उन्हनि ते ठाही। इहो उन मां लॻे पियो त मुतासिर न आहियो तव्हां हिकिड़ो हिंदुस्तान में हलंदो हुओ सीरियल जी मंत्री जी कादर ख़ान जंहिंमें हूंदो हुयो? न असांजो ॾिसो न नाला मिली सघनि था माण्हू जहिड़ा थी सघनि था पर सब्जेक्ट ऐं असांजो पैटर्न डिफरेंट हो। असांजे पैटर्न में इहे शयूं न हुयूं। पाकिस्तानी सूरत हाल खातनि जी सूरत हाल मिनिस्टर जी सूरत हाल उनजी स्टाफ जी सूरत हाल उन ते ख़्यालु मिलंदो हुयो। जी हा। पोइ तव्हां जंहिं ॿुधायो हुयो हिकिड़ी कचहरी में बि ईअं त यश चोपड़ा सां जॾहिं तव्हांजी मुलाक़ात थी हुई तव्हां हुनखे आइडिया ॾिनी हुई त हिकिड़ी छोकिरी जेका आहे पाकिस्तान जी हुजे हीरोइन ऐं छोकिरो इंडिया जो हुजे हिकिड़ी फिल्म ठाहियूं मुश्तरका। मां सम्झां थो जेकॾहिं तव्हांजे दोस्तनि खे मूं हिकिड़ी तस्वीर उहा ॾिनी आहे उहा स्टेज ते यश चोपड़ा खे हथु ॾियां पियो उहो स्क्रिप्ट हथ में ॾियांसि पियो ऐं मां वन लाइन में खड़े खड़े मां ॿुधाए छॾीमांसि। अच्छा। पोइ वरी अहिड़ी हिकिड़ी धर्मेंद्र मूंखां वन लाइन वरिती हुई वरी उन्हनि जे घर त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान गॾिजनि। हा उन जी दावत हुई। हेमा मालिनी साहिबा? हा हेमा मालिनी साहिबा सां मिलियासीं। पहिरियां खां चोपड़ा सनी देवल वीचारे सर्विस कई संदन घर में वियासीं। उन सां तमामु सुठो ओबीडियंस माण्हू। पोइ इहा जेका वीर ज़ारा फिल्म ठाही हुई यश चोपड़ा? हा तक़रीबन मुंहिंजी लाइन जेका आहे आउं ईअं नथो चवां त इहा मुंहिंजी स्टोरी पर इहा लाइन हुई मुंहिंजी लाइन जेके मूं हथ में जेके ॾिनीमांसि जंहिं तस्वीर ॾिसंदो त स्क्रिप्ट मूं राति जो लिखियो ॿिए ॾींहुं मूं ॾिनोमांसि त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान मां नफ़रत ख़तमु करे हिन तरीक़े सां जेकॾहिं मोहबत पैदा कजे त ख़िते में अमन बि थी सघे थो माण्हू पंहिंजा पाण में मिली बि सघनि था। उन पैटर्न पोइ हुन ठाही हुनजी त क्लासिकल हिकिड़ी शइ सुठी शइ हुई लाइन मुंहिंजी हुई उन मूंखे महसूसु थियो त इहा मुंहिंजी लाइन आहे। हाणे तव्हां छा था सम्झो अगरि जेके फिल्मूं ठहनि थियूं उर्दू फिल्मूं त उहे सुठियूं हिट बि थियूं ॾाढियूं सुपर डुपर हिट थियूं त सिंधी फिल्म जेकॾहिं ठहे हाणे तव्हां ठाहियो था जीअं सिंध न ॾिसूं छा था सम्झो बिज़नेस कंदी उहा? डिपेंड करे थो न ॾिसो न हाणे असां शोबिज़ में जीअं तव्हां जूं सलाहियतूं अॼु सॼी सिंध मञे थी तव्हांखे अलीगुल खे या असगर खे या अदे खे हैदर खे इन्हनि जी सलाहियत सां अॼु ई चैनल हलनि पिया ऐं सॼी सिंध तव्हांजी सलाहियतुनि जे करे इहो शाम जो टाइम कढी इहे प्रोग्राम ॾिसे थी वरी पोइ यूट्यूब ते या फेसबुक ते इन मां साॻियो त मुसलसिल पर तव्हां ॾिसो त हींअर मार्केट में टिकटॉक जे नाले सां जेका अदब खां किरियल ऐं शराफ़त खां हटियल ऐं तमीज़ खां माना फैमिलीज़ खां हटियल पर मजबूरी उहा आहे त एजुकेशन न हुअण जे करे हर फैमिलीअ में औरत मर्द ई सभिनी शइ खे इस्तेमालु करे घरनि में ॿारड़ा पिया टिकटॉक ठाहिनि औरतूं बि टिकटॉक ठाहिनि मर्द पिया टिकटॉक ठाहिनि उहे ठाहिनि इन स्पीड जेको ऐं मशहूरु बि थी था मिलियन में उन्हनि जा फॉलोअर ऐं मूंखे लॻे थो टिकटॉक जा सभु वीडियोस तव्हां ॾिसंदा वेही वाक़ई न मां 2-3 ॾींहं लॻी थो अचानक मूं चयो हीउ छा आहे मां कमु पोइ ॾिठुमि त बलोचनि जा बि आहिनि पठाणनि जा बि आहिनि सिंधियुनि जा बि आहिनि जेके ॼाणनि था तिन जा बि आहिनि न ॼाणंदड़ जा बि आहिनि यानी मां इन करे ॾिसो आउं ॾिस क्रिएटिव माण्हू आहियां मुंहिंजो मक़सदु आहे त आउं अहिड़ी का फिल्म ठाहियां तॾहिं मूं हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे जेको तव्हांखे आउं सॾींदुसि ऐं टिकटॉक टूर्नामेंट अच्छा हा तंहिंमें तव्हांखे बि सॾींदुसि असगर वारनि खे बि सॾींदुसि ऐं असुल टीम जेका उहा शिकारपुर वारनि जी आहे टिकटॉक वारनि जी मशहूरु आहे सिंध में उन्हनि खे बि सॾे पोइ उनजी टूर्नामेंट कराईंदुसि। अच्छा हा इहा नियत आहे मुंहिंजी। वाह इहा मां नई शइ थी मुख़्तलिफ़ नवां तजुर्बा कंदा रहंदा आहिनि साईं। अनीना फिदा साहिबा कीअं लॻो तव्हांखे शो में अची पंहिंजे बारे में ॿुधायो असांजे शो जे बारे में?
अदा मूंखे तमामु घणी ख़्वाहिश हूंदी कि तव्हां सां लाइव मिलां ऐं माना मूंखे ज़िंदा हालत में सोराब सूमरो खे ॾिसां। मां जे ज़िंदगीअ में पंहिंजी ॾिसां तव्हां लेजेंड आहियो असांजी सिंध जा अदा आराई लेजेंड ऐं वरी हिननि जी ख़बर Legend कल्ह त साईं, पई 11वां में पोइ शायदि। मूंखे मतिलबु अलाह साईं जा एॾा करम आहिनि जो रब साईं अहिड़नि माण्हुनि सां थो मिलाए जेके बाक़ाइदा उस्ताद आहिनि तव्हांखे उहो पॉलिश था कनि तव्हांखे मां त ॿुधाइनि था। denting जो कमु मां कंदो मुसलसल हिननि जो सम्झो त मां माइंड में हिननि जो सॼो कैप्चर कयो आहे सॼी शइ जेकी हिननि चई आहे। बिल्कुलु सो अञा तमामु त साईं खे असां टाइम न ॾेई सघिया आहियूं जेकॾहिं 24 कलाकनि जी ट्रांसमिशन हुजे उहा बि घटि हूंदी जेकॾहिं साईं 11 में छा ॻाल्हाइणु शुरू करे त पोइ असां सभु चुप करे वेंदा आहियूं अलीगुल त 2-3 निंडूं करे पोइ उथंदो आहे ऐं साईं पोइ बि ॻाल्हाईंदो रहंदो आहे माशाल्लाह। हे सिबी हलियासीं मटियारी खां वठी सिबी ताईं वियासीं साईं खां मां सुवाल पुछंदो पोइ साईं ॿुधाईंदो पोइ वञे अलीगुल 3-4 निंडूं करे उथियो चए पियो अञा साईं ॻाल्हाए थो मां चयो हा तूं सुम्ही पए। न साईं सां पोइ मुंहिंजी हिकिड़ी तव्हां मुंहिंजी मुलाक़ात हिकिड़ी पाण सां ज़रूरु रखायो जी, जी। ताकी मां तव्हांजो जेके बि कचहरी उन लाइ मां- तव्हां मूंसां राब्तो कजो मां साईं सेक्रेटरी आहियां टाइम मां ई वठी ॾींदो आहियां साईं खां सभिनी खे ठीकु आहे, त शो में अची तव्हांखे ॾाढो सुठो मज़ो आयो। तमामु ज़बरदस्त माशाल्लाह लाइव शो ऐं एॾो जेके लाफ्टर्स असांजी ज़िंदगीअ में घटि थी विया आहिनि हालात अहिड़ा ख़राब थी विया आहिनि पेंडेमिक वारी सिचुएशन हुई उन खां पोइ निकिरणु ऐं इहे अहिड़े क़िस्म जी गैदरिंग्स करणु तमामु ख़ुशि आईंदा। वाह वाह आरफा तव्हांखे कीअं लॻो हिन शो में अची? तमामु सुठो लॻो जीअं अॼु चयो त तव्हांखे ॾिसी करे माना हिननि खे ॾाढी ख़ुशी थी पर मूंखे तव्हांखे ॾिसी ख़ुशी कोन थी छो जो मां तव्हांखे रोज़ु ॾिसंदी आहियां बल्कि हर ॾिसंदी आहियां जॾहिं बाइक ते वेंदा आहियो सचल खां जी, जी। मां ताहिर भाई ताहिर सर जे लाइ ऐं सर जे लाइ हिननि जे लाइ हली करे आई आहियां हिते हिननि सां मिलण जे लाइ बाक़ी तव्हांजी बसि मां त को मसलो न आहे पाड़े जो माण्हू आहे न पाड़े जा रोज़ ॾिसी थकिजी रोज़ ॾिसंदा आहिनि तक़रीबन सलेमानी चांहि की रोज़ ॾिसी थकिजी पिया आहियूं। साईं 11 में छा तव्हांजा लफ़्ज़ असांजे लाइ हिकिड़ी वॾी हिस्ट्री रखंदा कीअं महसूसु कयो था लाफ्टर हाउस में अची करे? ज़िंदगी ज़िंदा दिली जो नालो आहे ऐं हीअ ज़िंदा दिली हिननि अदारनि मां अहिड़ियुनि निशिस्तुनि मां ॿूसाटियल माण्हुनि खे घर वेठल उदास माण्हुनि खे जे मिली थी वञे त इहा वॾी इबादत आहे। वाह सा हीअ ख़ुशी माण्हुनि खे घर वेठल में ॻणतीअ वारनि खे मुंझल माण्हुनि खे जॾहिं तव्हां रोज़ ई ख़ुशियूं ॾियो था ऐं माण्हुनि जी दिलि खे राहत मिले थी मां सम्झां थो हिन दौर जी इहा वॾी में वॾी इबादत आहे। वाह। मुंझल माण्हुनि खे तमामु ख़ूबसूरत प्यारा लफ़्ज़ साईं 11 में शाह जा जेके असांजे लाइ तव्हां चया आहिनि शो जे लाइ असांजे धरती टीवी चैनल जे लाइ दुआ बि कजो माशाल्लाह साईं सैयद बादशाह असां तक़रीबन तव्हां खां दुआ कराईंदा रहंदा आहियूं जॾहिं बि को शो शुरू कंदा आहियूं त साईं खां फ़ोन करे ज़रूरु इजाज़त वठंदा आहियूं जॾहिं बि का फिल्म ठाहींदा आहियूं को नओं प्रोग्राम कंदा आहियूं त नाज़रीन इन ते असांजे अॼु जे लाफ्टर हाउस शो जो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो पर आख़िर में असां आरफा मल्ला साहिबा खां कलाम ज़रूरु ॿुधंदासीं ऐं असांखे ॾींदा इजाज़त इन कलाम सां गॾु ईंदड़ हफ़्ते वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी त जीअं अव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में आरफा मल्ला। भली यार आए तुंहिंजूं लख भलायूं भली दोस्त आए तुंहिंजूं लख भलायूं